दोस्तों अॼु जी अपडेट सां गॾु आऊं तव्हांखे हिकु ख़ुशख़बरी बि ॾींदुसि। दुलाब जी अचण वारा जेका ड्रामे जा एपिसोड आहिनि इन्हनि जी पूरी मालूमात तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल दुलाब। दोस्तों तव्हांखे नंढिड़ो अर्ज़ु आहे त शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। जे तव्हां सब्सक्राइब नाहे कयो, जे सब्सक्राइब कयूं वेठा त वॾियूं महिरबानियूं, पोइ वीडियो खे लाइक ऐं कमेंट ज़रूरु करे छॾियो। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो आहियां मुराद पंहिंजो हाणे मतिलबु हिकिड़ो नालो त करे छॾियो हुन त मां बाबा हेतिरी ताक़त आहे मुराद हूअं ई, लेकिन मुराद जे जेका दुश्मन आहिनि उहे त उन खां उअं ई लड़ाईंदा आहिनि। मुराद जो जेको अली ख़ान फाथल हुयो उहो त पोइनि केसनि में निकिरी आयो। उन सां गॾोगॾु दोस्तों अॻिते जेको आहे मुराद खां अञा ई दुश्मन रहंदा ऐं मुराद हाणे शिकस्त न खाईंदो। हाणे जेका शिकस्त थियण वारी आहे राज़नि वारनि जी बि नाहे थियण वारी। शिकस्त कंहिंजी थींदी हाणे फिरीगिरी शिकस्त वञी शाहनवाज़ ख़ान जी थींदी ऐं होॾां कादन वारा फाथा आहिनि। कादन वारा तमामु जल्द पंहिंजी जान इन फॾे मां छॾाए वेंदा, लेकिन इहो सॼो मसिलो फिरी मंसूर ख़ान जेको आहे न इन शइ जो फ़ाइदो खणी ईंदो। उहो बि तमामु जल्द मंसूर ख़ान जेल मां रिहा थी ईंदो, छो त उनजा दुश्मन जेका उन सां दुश्मनी कयूं वेठा उहे ज़ाहिर थींदा ऐं रज़न ऐं मुराद वारा केस मां पोइना थी वेंदा, हथु खणंदा। पोइ जेको आहे न मंसूर ख़ान जेल मां रिहा थी वेंदो। अहिड़े हिसाब सां शाहनवाज़ ख़ान खे शिकस्त अची वेंदी। उन खे पोइ ख़बर पवंदी त हीउ छा थी वियो। असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।